ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 8 जे बे भाग में ॾिठो हो त कहिड़ी रीत मारकुंडे जी वञी तपस्या कनि था ऐं भॻवान उन्हनि खे हिकु कुल्प ताईं जीअण जो वरदान ॾियनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे मारकुंडे रखेश्वर के नारायण जी जो महाप्रलय जो तमाशो ॾेखारणु। सूत जी सन कंहिं ॿियनि रखेश्वरनि खे चयो, जॾहिं मारकुंडी ब्रह्मा जे हिकिड़े ॾींहुं जेतिरी उमिरि मिलण ते बि तप ऐं ध्यानु करणु न छॾियो, तॾहिं कुझु ॾींहंनि खां पोइ नारायण जी वरी दर्शन ॾेई पुछियसि त हाणे छा थो घुरीं। मारकुंडी हथ जोड़े चयो, हे प्रभु, हाणे मूंखे कंहिं बि शइ जी ख़्वाहिश कान्हे, पर तव्हांजी माया जो थोरो तमाशो ॾिसणु घुरां थो, जंहिं माया सां तव्हां सॼे संसार खे पैदा करे वरी नास करियो था। प्यारा भक्तों, तॾहिं नारायण जी चयसि त अॼु खां 7 ॾींहुं मां तोखे पंहिंजी माया ॾेखारींदसि, पर तूं सावधान रहज, मतां मूं खे विसारी, छो त भुलिजी पवण ते तुंहिंजो पतो न लॻंदो। मारकुंडी चयो, हे वेंकटनाथ, मां तव्हांखे कॾहिं बि न विसारींदसि। जॾहिं इहो ॿुधी नारायण जी वेंकट हलियो वियो, तॾहिं मारकुंडू बि उतां पंहिंजे आस्थान ते मोटी आयो। जॾहिं 7 ॾींहुं मारकुंडे नदीअ जे किनारे ते वेही तप करण वक़्तु महाप्रलय जो तमाशो ॾिसणु घुरियो, तॾहिं छा ॾिसे त हिकिड़ी तरफ़ खां ॾाढी ऊंदा ऐं वाचोरो शुरू थियो आहे। इहो हाल ॾिसी मारकुंडी मन में डिॼी चयो, मूं अॼु ताईं अहिड़ी ऊंदाई कान ॾिठी हुई। तंहिंखां पोइ चई तरफ़नि खां पाणी वधणु लॻो ऐं जिते पाण वेठो हो उते बि पाणी भरिजी आयो, एतिरे क़दुरु जो पाण गोता खाइणु लॻो। कॾहिं टुॿी खाई पाणीअ में ॿुॾी थे वियो, कॾहिं पाणीअ जे ज़ोर ते मथे आयो थे, कॾहिं वाॻुअनि खेसि गरकायो थे त कॾहिं अंदरां ओगाछी कढियाईंसि थे। जॾहिं मारकुंडी जी सम्झ में हज़ारनि वरियनि ताईं संदसि इहो हाल थियो, तॾहिं हू मन में शर्मिंदो थी चवणु लॻो त मूं खां ॾाढी चूक थी जो अहिड़ो वरदान घुरी हिन हालत ते पहुतसि। हाणे इहा ई वेनती परमेश्वर खे थो करियां त मूंखे दया करे हिन ख़ौफ़नाक आफ़त खां बचाए जीअरो ॿाहिरि कढे। प्यारा भक्तों, मारकुंडे खे भॻवान जे ध्यानु कंदे जॾहिं उन माया रूपी जल में हिकिड़ो मैदान ऐं बर जो वण नज़र आयो, तॾहिं उन ख़ुशि थी मन में चयो त हे परमेश्वर, मूंखे कंहिं बि तरह हिन वण वटि पहुचा त मां उन जी टारी जले पंहिंजा प्राण बचायां। जॾहिं मारकुंडू परमेश्वर जी दया सां उन वण वटि पहुतो त छा ॾिसे त हिकिड़े पन जी ठहियल दूनीअ में हिकिड़ो छोकिरो 12-13 वरियनि उमिरि जो, सांवरो रंग, चंद्रमुख कमल नेण, तमामु सुंदर लेटियल, पंहिंजे पेर जो आंगूठो पंहिंजे हथ सां जले वात में विझी चूसे रहियो आहे।
जॾहिं मारकुंडू उन वटि पहुची उन जी सोभिया ॾिसण लॻो तॾहिं बालक रूप भॻवान पंहिंजा सुवास छिकिया। उन जे सुवास छिकण सां मारकुंडेय मच्छर वांगुरु उन जे नक में घिरी वियो। उते पृथ्वी आकाश सूर्य चंद्रमा सतदीप नवखंड 10 ॾसियूं 8 लोकपाल समुंड नदियूं गिला पहाड़ वण टिण शहर ॻोठ सोन ऐं चांदीअ जूं खाणियूं ऋषियुनि मुनियुनि जूं कुटियाऊं ऐं पंहिंजो घर वग़ैरह सारी दुनिया जूं शयूं उन रूप में ॾिसी अजब में पियो। प्यारा भक्तों, जॾहिं श्वास छिकण वक़्तु नक खां ॿाहिरि निकिरी आयो तॾहिं मारकुंडे जीअं उन बालक रूप खे हिंज में खणणु चाहियो तीअं उहो बालक रूप भॻवान ऐं उन जा माया रूप नज़ारा पाणी वण वग़ैरह सभु अलूप थी विया। मारकुंडू पंहिंजी सम्झ मूजिबि जॾहिं करोड़ वरियनि ताईं माया जो तमाशो ॾिसी सुजाॻ थियो तॾहिं उन पाण खे साॻी रीति नदीअ जे किनारे ते वेठल ॾिठो ऐं वीचारियईं त ॿिनि घड़ियुनि खां वधीक वक़्तु न गुज़रियो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिन अध्याय में पाण खे इहो प्रमाण मिले थो त भॻवान जी माया केॾी न प्रबल आहे। ॿिनि घड़ियुनि में ॼण त करोड़नि वरियनि जो सॼो तमाशो माया जो ॾेखारे छॾियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12हें स्कंद जो अध्याय 9 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।